बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। सदन वारी तहज़ीब रखंदड़ हिन धरतीअ ते सिंध जेका सदन वारी तहज़ीब रखंदड़ धरती आहे, धरतीअ ते सदाईं वक़्तु वक़्तु हर क़िस्म जा माण्हू रहनि था। हिकिड़ा माण्हू सुठी सोच रखंदड़ हूंदा आहिनि त ॿिया सोच अहिड़ी रखंदा आहिनि जंहिंसां धरतीअ खे हाञो रसे ऐं साॻे वक़्तु माण्हुनि खे नुक़सानु पहुचे। पर सदन खां वठी इहो थींदो आयो आहे त जेके माण्हू ग़लति कुदनि कमनि में रुधल हूंदा आहिनि त उन्हनि खे सज़ा जे लाइ बंदि कयो वेंदो आहे। हर दौर में हर वक़्त में मुख़्तलिफ़ माण्हू जेके कंहिं बि ॾोह में मलुस हूंदा आहिनि या उन वक़्त जे हाकिमनि इक़्तिदार धड़नि खे न वणंदा आहिनि त उन्हनि खे क़ैदी बणायो वेंदो आहे। क़ैदी कहिड़ी बि शिकिल में हुजे उहो ज़ाहिर आहे क़ैदी आहे। कंहिं ॾोह जी सज़ा में हुजे या कंहिं सियासी प्रेशर ऐं सियासी दबाव जे तहत हुजे, पर घणो तणो क़ैदी जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजे ॾोहनि जी सज़ा तहत वाड़िया वेंदा आहिनि। हिन मुल्क ठहण खां अॻु ई जेलनि जो निज़ाम उहो हलंदड़ आहे। ॾिघे अरसे खां वठी अंग्रेज़नि जे दौर खां अॻु जेल जो वजूद अची चुको आहे। उन खां अॻु मुख़्तलिफ़ रंग रूप में जेल हिकु बंदि वार्ड्स उहे मौजूदु आहिनि। अॼु जेलनि जे हवाले सां ऐं मौजूदा हुकूमत जी कारकर्दगी ते ऐं मौजूदा जेको सियासी सेटअप हले पियो, इन ते सिंध जो मुक़दमो आहे। ऐं सिंध जे मुक़दमे में असांजो जेको महिमान आहे उहो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। ॾिघे अरसे खां वठी पाकिस्तान पीस पार्टी सां सलहल आहे। पाकिस्तान पीस पार्टी कराची डिवीज़न जो सदर रही चुको आहे। हिन वक़्तु सिंध हुकूमत जे जेलनि वारे खाते जो सूबाई वज़ीर आहे। यकीनन अवां सम्झी विया हूंदो त अॼु असां महिमान आहे हाजी मुज़फ़र अली शुजरा साहब, पाण सिंध हुकूमत जो सूबाई वज़ीर आहे जेल खानाजात। हाई साहब तव्हांजी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम लाइ वक़्तु कढियो आहे। जेल त सदन खां वठी आहिनि, उन्हनि जो अलॻि पंहिंजो नाला रूप शिकिलियूं आहिनि। पाकिस्तान में जंहिं तरीक़े सां हिन जेल आहिनि त उहे जेल अज़ाब घर बि रहिया आहिनि। बेगुनाह माण्हुनि खे मार कुट बंदवाड़ सख़्तु सज़ाऊं कड़ियूं सज़ाऊं ख़ासि करे सियासी क़ैदियुनि सां जेको वर्ताव थींदो आयो आहे अव्हां खां लिकियलु कोन्हे। अव्हां पाण उन जेल जे अमल मां उन मां गुज़री चुका आहियो, रही चुका आहियो ऐं अव्हां जो अॻुवान क़ाइद आसिफ़ अली ज़रदारी ख़ुदि कराची जे सेंट्रल जेल ॿियनि जेलनि में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सभु रहिया आहिनि। जेल त छाकाणि त सियासतदाननि खे हिकिड़ो ख़ुदि ॾाज में मिलनि था पिया। मौजूदा वक़्त में अव्हां जेल खाते जा वज़ीर आहियो, छा था सम्झो त जेलनि में सुधारो आयो आहे या अञा ॾींहों ॾींहुं पुठिते पियो वञे? अमी सभु तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे घुरायो। सभ खां पहिरियों मां ॿुधायां त असां वक़्तु हिन वक़्तु सियासी क़ैदी कोई बि कोन्हे। अलहमदुलिल्लाह असां पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन भेरे जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो मुखालफ़नि ते माना उहो दॿाउ न विधो आहे। बिल्कुलु न, बिल्कुलु बेनज़ीर भुट्टो साहिबा जो जेको हुकुमनामो हुयो त भई अफ़ाम तफ़हीम सां हलणो आहे। असांजो सदर आसिफ़ अली ज़रदारी साहिबु पंहिंजे अफ़ाम तफ़हीम जे सिलसिले खे अॻिते वधायो आहे ऐं हिन महिल ताईं असां पंहिंजे दिलि खे वॾो करे ऐं कंहिं बि सियासी मुखालिफ़ खे असां अंदरि जेल में कोन विधो आहे। न त घणेई दफ़ा असां ते पर्सनल हमला थिया आहिनि, पर्सनल ॻाल्हियूं थियूं आहिनि। तव्हां टी वी खोलींदा हूंदो, तव्हां टी वी ते ॾिसंदा हूंदो त सिर्फ़ु आसिफ़ अली ज़रदारी साहिब खे टारगेट कयो थो वञे, पर उनजे बावजूद बि असांजे सदर साहिब जी एॾी वॾी दिलि आहे त हू हमेशह कॾहिं न। जीअं नवाज़ शरीफ़ कयो पंहिंजे उन वक़्त जे जेको चेयरमैन हुयो सैफ़ रहमान जे थ्रू असांजे माण्हुनि ते कूड़ा केस ठाहियां, माण्हू खे कूड़ा बंदि कयां। 11 साल आसिफ़ अली ज़रदारी साहिबु बग़ैर कंहिं कसूर जे अंदरि जेल में वेठो रहियो। न को कसूर थियो साबित थियो, न को कसूर इहो त इहे 11 साल आसिफ़ अली ज़रदारी साहिब खे असांजी चेयरपर्सन शहीद मोहतरमा राजराणी बेनज़ीर भुट्टो साहिबा इहो अफ़ाम तफ़हीम जो असांखे सबक़ु ॾेई वई। हाणे असां उहा सबक़ खे उरलांघण नथा चाहियूं, असां हुनखे पार करणु नथा चाहियूं। न त दिलि त असांजी बि खोलंदी आहे त असां हिननि खे अहिड़ो सबक़ु सेखारियूं जो वरी यादि कनि, जेल भरिया पिया हुजनि। पर पोइ असांजे उन क़ाइद जो हुकुम हो
त भई अफ़ामी तफ़हीम सां हलणो आहे, सभिनी खे साथ खणी हलणो आहे। इन करे असां जेल में हिन महिल ताईं सियासी क़ैदी कोई बि न आयो आहे। पर सियासी क़ैदी त कोन्हनि, पर धाड़ेल तमामु घणा मुख़्तलिफ़ जेलनि में वारिया पिया आहिनि। खोड़ सारा धाड़ेलनि जो, काफ़ी धाड़ेलनि जो मुख़्तलिफ़ जेलनि ते कब्ज़ो ऐं राज आहे, त उहो राज अॼु ताईं ख़तमु न थी सघियो आहे। उहो छा सबबु आहे? इहो बि अवांजे मथां अर्ज़ु कयुमि पे त हीअ डिपार्टमेंट जेका ही पहिरियां हिकु त होम सां मुंसलिक हूंदी, होम सां लाॻापियल हुई, ऐं उन खां पोइ पहिरियों दफ़ो हीअ डिपार्टमेंट अलॻि थी करे जेल खातो अलॻि थियो आहे। पर इहो तव्हांखे ॿुधाए चवां त सदियुनि खां वठी हिन डिपार्टमेंट में को तकींदो ई कोन हो। कंहिंखे ख़्यालु ख़्वाबु न हूंदो त भई जेल में बि अंदरि को इंसान रहनि था, क़ैदी रहनि था, उनखे कहिड़ियूं तकालीफ़ आहिनि, कहिड़ियूं मुसीबतूं आहिनि। हीउ पहिरियों दफ़ो थियो आहे त असांजे सदर साहिबु छो जो 11 साल जेल काटियो आहे पाण, उन हिकिड़ो पाण इन जो नोटिस वरितो ऐं पाण नोटिस वठी करे असांखे हिदायतनामो जारी कयईं त भई जेल डिपार्टमेंट खे सुधारणो आहे। तव्हांखे ख़बर आहे ॾुखी डिपार्टमेंट आहे। हाणे इन में तव्हां ॻोल्हे फोले ॾिसो त वरी बि चऊं त न शुजरा साहिबु जेको आहे हे स्ट्रेट माण्हू आहे, हिनखे इन करे इहे डिपार्टमेंट ॾियो। शुरू में मां आयुसि, अची ॾिठुमि, अची कोशिशि कयमि त भई हीअ मसइला छा थी सघनि था, छा ख़राबियूं थी सघनि थियूं। ऐं मुंहिंजो जेको तरीक़ाकार आहे उहो तव्हांखे ख़बर आहे त नीट एंड क्लीन रहियो आहे, अॻियां बि कोशिशि कंदुसि त नीट एंड क्लीन रहां। सो इन करे शुरू में इहो थियो त क़ैदी मथे पिया चढ़े वञनि, छतनि ते चढ़ी पिया वञनि, चवनि पिया त असां मिनिस्टर साहिबु अची ॻाल्हाए। पोइ मां चयो मां तव्हांजे ॻाल्हाइण लाइ कोन आयो आहियां, मां तव्हांजी भलाई लाइ आयो आहियां। जेके भलाई मैनुअल जे तहत आहे उहा मां तव्हांखे ॾींदुसि बिल्कुलु, बाक़ी जेके गैर मैनुअल जे तहत आहे उहा मां भलाई कंहिं बि क़िस्म सां तव्हां सां को रिआयत कोन कंदुसि। हा, तव्हांखे का तकलीफ़ आहे उहा मां पर एक्शन त खयों उन क़ैदियुनि जे उन वक़्त में, जीअं आया सख़्तु एक्शन खयों, सज़ा जज़ा जो अमल थियो, माण्हुनि खां मोबाइलियूं खसी वियूं, नाजाइज़ क़िस्म हथियार, मंशियात तमामु घणी वरिती। पर हींअर सॼो ताज़ो सभु कुझु मोबाइल बि जेल में आम आहे, हथियार बि उते पहुची चुका आहिनि, मुंशियात बि सरेआम, लाड़काणो, सखर ॿियनि जेलनि में आम हले पई। उन ते कीअं पिया ॾिसो? ईअं नथो आहे साहब, असल में ॿुधायमि न त इहा निगलेक्टेड डिपार्टमेंट हुई 15-16 सालनि खां वठी, कंहिं ख़्यालु ई कोन। अॻु जेके वज़ीर उहे दावा त कंदा रहंदा, असां ही फाड़ा मारियासीं, दावा त कनि पिया। अॻियां वज़ीर ईअं मिड़े ठगी कंदा हुया, एक्चुअली उन कंहिंखे कोन ॿुधाईंदा हुया। अॻियां वज़ीर ईअं ठगी करे मिड़े गुज़ारे पंहिंजो वक़्तु गुज़ारे विया। हिन में एॾी करप्शन हुई, एॾी बदनिज़ामी हुई, एॾी हीरोइन अंदरि वेंदी, एॾी चर्च अंदरि हूंदो, एॾो छोकिरा अंदरि हूंदा, अहिड़ा छोकिरियूं अंदरि हूंदियूं, अहिड़े नमूने सां मुजरा बि थिया। हींअर बि थिए पियो ताज़ो 4 अक्टूबर ते राति जो 1:20 ते लाड़काणे जो अवां जो जेल, डिस्ट्रिक्ट जेल जंहिंजी बारीक नंबर 3 ऐं 4 डिवीज़न 2 में क़ैदी ॿाहिरि निकिरी आया आहिनि। उते सिपाही अब्दुल पठाण खे मार कुट करे वई आहे, क़ैदी सभु उहो पंहिंजो अंदरि तव्हांजो जेल छॾे ॿाहिरि अची चुका आहिनि। इन अमल खे वाक़ई तव्हां ॾिसो पिया, ॿाहिरि त कोन आया, तव्हांजा अमलदार बेवस थी चुका, बेवक वञी ॿाहिरि अची अंदरां जेल मां जेके आहे वरंडनि मां पुलिस खे मारे कुटे भॼी छॾियो अथऊं। हिकिड़े सिपाही रज़ाक पठाण खे त कुटियो आहे बाक़ाइदा। ॿुधो न, इहे छा आहे त हिकु जेलनि में पहिरियों हमेशह क़ैदियुनि जो कंट्रोल रहियो। हाणे असां सखर जेल खे क्लीन आउट कयोसीं। तव्हांखे ख़बर आहे सखर जेल में तक़रीबन 400-500 त टीवी छड़ा निकिता आहिनि, DVD निकिता आहिनि, VCR निकितियूं, उघाड़ियूं फिल्मनि जूं कैसेटियूं निकितियूं आहिनि, चर्च निकितो आहे, हीरोइन निकिती आहे, अफ़ीम निकिता आहिनि। उनमें सभु असां तव्हांजा उहे अमलदार ऑफिसर उहे त ख़ुदि पहुचाइनि था, ॿाहिरि माण्हू त कोन ॾींदो खणी। ॿुधो न साईं, त इहे जेकॾहिं ख़राबियूं हुयूं त इहे ख़राबियूं बिल्कुलु हुयूं। मां जीअं आयुसि त मां सोचियुमि त भई हीअ छा थी सघे थो जो अहिड़ो जेल डिपार्टमेंट खे हर को। तव्हां त आयो पर तव्हांखे 2 साल थी चुका आहिनि, महीनो अॻु सखर में सर्च ऑपरेशन थी आहे, इहो जेको अवां ॻाल्हि पिया कयो त मवाद निकितो आहे, फिल्मियूं मवाद मंशियात, महीनो अॻु वरी निकितो आहे। माना विच में अवां पहिरियां बि एॾी सारी सख़्ती कई, वरी उन सख़्तीअ जे बावजूदि उन्हनि अमलदारनि उहो सॼो 15 साल मवाद खणी ॾेई छॾियो। 15 सालनि खां वठी असांजे सखर जेल ते सर्च कोन थी, 15 साल थी विया। अहिड़ो आउट ऑफ कंट्रोल हूंदो हद खां वधीक, असांखे भउ थींदो त कॾहिं जेल भॼी न पए, एतिरे हद ताईं। पर ॿुधायोमांव त पोइ असां हाणे सर्च कईसीं, सभु सर्च करे असां हुनखे क्लीन कयो। हाणे जेकॾहिं मां पंहिंजे ऑफिसरनि खे चवां जेकॾहिं हिकिड़ी मोबाइल में अंदरि वई
सखर जेल में 1 में या 2 में, त उन वक़्तु मां तव्हांखे टर्मिनेट कंदुसि। जेलनि जे हवाले सां खोड़ सारियूं असां ॻाल्हियूं करणियूं आहिनि, पर वक़्तु नंढड़ी ब्रेक जो शॉर्ट ब्रेक। नाज़रीन, असां महिमान आहे हाजी मुज़फ़र हुसैन चुजरा, पाण सूबाई वज़ीर आहे सिंध हुकूमत जो। जेलनि वारे खाते जो साण सां खोड़ ॻाल्हियूं कबियूं। सिंध जे मुक़दमे में अॼु जेलनि वारो खातो आहे, मौजूदा हुकूमत जी कारकर्दगी ऐं मौजूदा जेको सियासी सेटअप आहे उन ते ॻाल्हियूं कबियूं, पर शॉर्ट ब्रेक खां पोइ।